नाज़रीन, शिकारपुर वेझो नापरकोट थाणे जे हद में मीर अब्दुल नबी खान तैगानी ते थियल हमले खां पोइ सरदार तेगो खान तैगानी ऐं सरदार महबूब अली बेजारानी गढ़ी तेगो वारे इलाइक़े में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद जामुण सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसो। कुछ क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके मसइले खे हल करणु नथियूं चाहिनि, वधाइण थियूं चाहिनि, पर उहे चाहिनि थियूं त जीअं इहो मसइलो वरी वॾनि जे ॻिची में पवे, पर हो इन में ख़ुशफ़हमी में न रहनि। असां पाण में भाइ रहूं, सरदार तेगो ख़ान, अब्दुल नबी ख़ान, असांजे घर में को फ़र्क़ु कोन्हे ऐं इनशाला इन वाक़ियो जिन कयो आहे इन्हनि खे इनशाला मोट बि सुठी मिलंदी ऐं सख़्तु एक्शन थींदी। जंहिं महिल बि असां सरदार साहिब को डेट रखूं था, का शैतानी करनि था, छो जो उन्हनि जा ज़ाती मफ़ाद आहिनि, ज़मीननि ते कब्ज़ात आहिनि। पुलिस में को हाल कोन्हे, जेकॾहिं पुलिस करे आहे त इहे ॾोह छो थियनि हा। जंहिं महिल बि का फायरिंग थी थिए, पुलिस खे इतलाह थो ॾिनो वञे त पुलिस तमाशो करण जे लाइ वञी रोड ते बीठी हूंदी आहे। जंहिं महिल ॾिसंदा आहिनि हाणे 5-6 मुया, उन खां पोइ पुलिस थी पुॼे ऐं पुलिस पंहिंजी चांदी ठाही वेठी आहे जी हुन धुर खां बि रेड जे लाइ वञे थी, पैसा वठनि था। जेको वञे थो माना मोकिलण वारो जंहिंजो मर्डर थिए थो उन खां उहा पंहिंजी ॿेगी ठाही वेठी आहे। जेकॾहिं पुलिस जी एतिरी रिट मज़बूत हुजे हा त इहे ॾोह छो थियनि हा। सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे सुठा ऑफिसर्स मोकिलिनि जेके हिते अची करे लॉ एंड ऑर्डर ते हिन ते कंट्रोल कनि। बाक़ी काफ़ी ऑफिसर अहिड़ा था अचनि जेके पंहिंजो हितां कमाई जे रस्ते बहाने सां अचनि था, पंहिंजो ठाहियूं करे हितां निकिता था वञनि हलिया। सुठा ऑफिसर अचनि। सरदार कॾहिं बि इहो कोन चाहींदा आहिनि त सरदार ते हमला कराए। असांजी इहा सोच ॿिन्ही सरदारनि जी कोन्हे का, न रही आहे न इहा सोच ईंदी कॾहिं। उहो जाहिल माण्हू इन्हनि कयो आहे, उहे जाहिल आहिनि। उन्हनि जाहिलनि खे अलाह कंदो, सरकार बि सज़ा ॾींदी, सरदार बि सज़ा ॾींदो। ॻाल्हि इहा आहे त जेके अॻुवा थियनि था पिया उहे त पाण अची घर अचनि था। आशिक मुड़ुस घणा अॻुवा थींदा, रोड ते त कोई कोन थो खजे। कोई इलाइक़े वारो उन्हनि आशिकनि खे रोके कोन थो सघे, न इंतिज़ामिया रोके थी सघे, न असां रोके था सघूं। हिकिड़ो कारोबार ठही वियो आहे चोरनि जो, जेको हो आसानी सां पंहिंजी चोरी करनि था। ॿियो मोटाइण जे लाइ पोइ ज़ाहिर आहे किथे न किथे ड्रामो त ॾेखारिणो पवंदो आहे सरकार खे त बाबा हितां ॾियो या हितां ॾियो। उहो त पंहिंजे हिसाब सां मोटनि था। मुक़ाबिलो थिए त ज़ाहिर आहे चोरनि जो नुक़सानु थिए न, चोर जो त कंहिंजो नुक़सानु कोन थियो आहे, सिर्फ़ु माण्हू उहो ई मोटी थो अचे। बाक़ी जेको आहे चोर को बि न ज़ख़्मी थिए थो न मरे थो। हुन में तव्हां साफ़ु ज़ाहिर आहे त डील तहत जेको बि थिए थो पियो डील तहत थिए थो। सिंध हुकूमत पंहिंजे लॉ एंड ऑर्डर खे, पुलिस खे बहितर करे, पुलिस जी बहितरी असां आवाम जी बहितरी आहे। कचे जो इलाइक़ो जेको बि आहे दादू खां वठी वेंदे कश्मीर ताईं इहो सॼो जुड़ियल आहे, हिक ॿिए सां ॻंढियल आहे। इहे ज़ाइफ़ुनि जे आवाज़ ते जेके माण्हू अचनि था पिया त उहे पंहिंजे लाइ थोरो बहितर सोचनि।